जब तक बिका न था कोई पूछता न था, जब तक बिका न था कोई पूछता न था, तुमने खरीद कर मुझे अनमोल कर दिया। फिर दोस्तों अजय वी है जमातुल ऊला अरबाजी बरकतुल वारी रात दरबार नेमतपुर शरीफ शाहीदार में अल्लाह तवाए असांखे गॾु कयो आहे ऐं गोलाड़ची का असांजा मेहमान मुअज़्ज़िज़ इन महफ़िल में शरीक आहिनि। मदीने वाले साईं फरमायो आहे सुबुह थींदो आहे, हर सुबुह ते हर माण्हू वटि ॿ मलाइका ईंदा आहिनि। हर माण्हू वटि हिकिड़ो मलाइको दुआ घुरंदो आहे, ए परवरदिगार ही तुंहिंजो बानो अॼोके ॾींहं में तो अल्लाह जे नाले सखावत कई त मौला हिन जे रिस्क में बरकतूं पैदा करे। दुआ मलाइक घुरंदो आहे, वरी ॿियो मलाइक दुआ में चवंदो आहे आमीन आमीन आमीन, मौला मुंहिंजे हिन भाउ मलाइक जी दुआ क़बूल फरमा। वरी ॿियो मलाइक दुआ घुरंदो आहे, ए परवरदिगार ही तुंहिंजो बानो अॼोके ॾींहं में अगर कंजूस पाई करे तुझे नाले के कुछ न दिए, मौला हिन जे रिस्क में तंगी पैदा कजाए। ॿियो मलाइक चवंदो आहे आमीन आमीन। हर रोज़ाना सुबुह थींदो ये ॿ मलाइक हर बाने वठी ईंदा ऐं ॿई मलाइक दुआ घुरंदा। पोइ जंहिं ॾींहुं जेको बानो अल्लाह जे नाले सखावत कंदो आहे, कुछ ॾींदो आहे, अल्लाह उन जे रिज़्क में रोज़ीअ में बरकतूं पैदा करे छॾे। ॻाल्हि सम्झ में अचे पई? प्यारे दोस्तों, मुझे आका मदीने वाले साईं फरमायो हर माण्हू जे जिस्म में 360 संधा आहिनि। घणा संधा आहिनि? 360 संधा। छाखे चइबो आहे? ही हथ जो संधो आहे, ही अंगूठे जो संधो आहे, ही आंगुर जो संधो आहे, हे ठूठ जो संधो आहे, ही कुल्हे जो, ही गोॾे जो, आंगुरनि जो, ही गर्दन जो। इंसान जे जिस्म में 360 संधा रखिया आहिनि। मदीने वाले साईं फरमायो त रोज़ाना हर संधे जो तव्हां सदको ॾींदा कयो। साहबी अर्ज़ कनि था या रसूल अल्लाह असां ग़रीब आहियूं, 360 संधा, एतिरा सदका किथां ॾींदासीं? मुझे आका फरमायो, मदीने वाले साईं फरमायो लाज़मी न आहे त तव्हां कंहिंखे पैसा ॾियो, लाज़मी न आहे तव्हां कंहिंखे अटो ॾियो, कंहिंखे कपिड़ा ॾियो, न न न। मुंहिंजे पाक नबीअ फरमायो जॾहिं तव्हां पंहिंजे मुस्लमान भाउ सां मिलंदा आहियो, चेहरे ते मुस्कुराहट रखंदा आहियो, अतबस्समु बिअख़ीहि सदक़ा, जॾहिं तव्हां मुस्कुराए मिलंदा आहियो त इहो मुस्कुराइण भी सदको आहे। मुझे आका फरमायो जॾहिं तव्हां हिकिड़े मुस्लमान सां मुलाक़ात कंदा आहियो, चवंदा आहियो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू, इहो तव्हांजो सलाम करण भी सदको आहे। रस्ते तां वेंदे को पत्थर पयो आहे तव्हां हटाए छॾियो, इहो पत्थर हटाइण भी सदको आहे। रस्ते ते का कंडे वारी टारी पई आहे, उनखे तव्हां हटाए छॾियो, इहो भी
सदको आ सदके जो मतलब लाए तवाके के पैसा जो नंदन तवाके के पानी जो गिलास प्यारो यो भी तवा जो सदको आ तवा सलाम कयो यो भी तवा जो सदको आ मदीने वाले साईं फरमायो रोजाना 360 सत्तर जा सदका नींदा कयो सदको तवा नींदा सेहत ऐं हिफ़ाज़त मुंहिंजो अल्लाह कंदो सुभान अल्लाह केॾो न मुंहिंजो हबीब सखिया केॾो न लॻपाल नबी सखिया केॾा न सोना केॾा न प्यारा रस्ता मुंहिंजे नबीअ सेखारिया त प्यारा दोस्तो जेको बड़ो सखिया सखावत करे थो सखी जो मतलब नाहे रुगो देगो भत जो लाए सखी जो मतलब नाहे रुगो लोट ॾे न तुंहिंजो सुहिणो अखलाक हुजण में तुंहिंजी सखावत आहे प्यारा दोस्तो पेश अचन यो भी तुझो सदको आए के मुसलमान के तो सुठो मशवरो नहीं चलियो यो भी तुझो सदको आए के तो सुठी सलाह नहीं चली यो भी तुझो सदको आए या प्यारा दोस्तो मदीने वालो साईं सखी त मुस्तफा असा के रस्तो सखावत वारो सेखारियो आहे असा कंजूस थी विया आहियूं बख़ील थी विया आहियूं पैसो जो कम पाई जी ॻाल्हि आहे पर चेहरे ते मुर्ग बि नथा रखनि चेहरे ते रौनक बि नथा रखनि कामड़ा वेठा हूंदासीं सुगा वेठा हूंदासीं ग़रीब गुरबो ईंदो हुनखे छिड़क ॾेई छॾींदासीं बेरुखी सां ॻाल्हाईंदासीं न मुंहिंजे पाक नबीअ फरमायो आहे तव्हां सुठन अखलाकन वारा बणजी वञो त अल्लाह तव्हांजे ईमान खे मुकम्मिल बनाए छॾींदो समझो पिया छो त मुसलमान छाखे चइबो आहे असीं मुसलमान त आहियूं पर मुसलमान चइबो छाखे आहे मुझे आका फरमायो अल मुस्लिमो मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही मुसलमान उनखे चइबो आहे जेकी ज़ुबान खां जेके हथ खां ॿिया मुसलमान सलामत हुजनि ज़ुबान सां कंहिंजी गिला न कयो ज़ुबान सां कंहिंजी शिकायत न कयो कंहिंजी चुगली न हणो कूड़ न ॻाल्हायो ज़ुबान खे ग़लत इस्तेमाल न कयो ऐं पंहिंजे हथ सां कंहिंखे धक न हणो कंहिंजी चोरी न कयो कलम ज़रिए कंहिंखे कलम जी मार न ॾियो पंहिंजे हथ सां पंहिंजी ज़ुबान खां मुसलमान खे सलामत रखो त तव्हां कामिल मुसलमान बणजी वेंदा इनमें नाहे त को अमीर हुजे उन सां रवैयो हिकिड़ो ग़रीब हुजे उन सां रवैयो ॿियो जंहिंमें मतिलब आहे उन सां रवैयो हिकिड़ो जंहिंमें मफ़ाद न आहे उन सां रवैयो ॿियो न मदीने वारे साईं जी ज़िंदगी ॾिसो ग़रीब आहे अमीर आहे दोस्त आहे दुश्मन आहे मुंहिंजे पाक नबी जी दरबार में ईंदो आहे त मुंहिंजे नबी जो सुहिणो अखलाक ॾिसी काफ़िर बि कलमा पढ़े मुसलमान काफ़िर नबी जो दीन जो दुश्मन आहे उनजो पुट गुम थी वियो बच्चो गुम थी वियो औलाद जी जुदाई ॾाढी ॾुखी आहे औलाद बीमार थी वञे अगवा थी वञे गुम थी वञे अब तो बर्दाश्त करे नथो सघे पीउ जेको हुजे पीउ परेशान हुयो औलाद खे तलाश कंदो रहियो ॻोल्हींदो रहियो पर बच्चो किथे मिले न पियो सॼो ॾींहुं गुज़री वियो ॾाढो परेशान थी वियो मुंहिंजे बच्चे लाइ मानी खाधी हूंदी न न मुंहिंजे बच्चे खे के पाणी पियारियो हूंदो अलाए न आराम कयो हूंदो अलाए न तमामु पीउ परेशान हुयो पंहिंजे पुट खे ॻोल्हींदे ॻोल्हींदे अल्लाह जे नबी जी कचहरी लॻी पई
मिठे मोहम्मद करीम जी दरबार में अर्ज तो करे त ए आए मोहम्मद करीम मुझो बच्चो गुम थी वियो आ सुबह का मुखे मिले कोन पयो तवा मां के मुझे पुट के ॾिठो त नाहे उन जो हेतिरो कदो आहे हुन जी हेतिरी उमिरि आहे हुन खे हेड़े रंग जा कपड़ा पाता पिया आहिनि हिकिड़े सहाबी फरमायो त तुंहिंजे पुट खे फलाणे बाग वटि ॿारनि सां मुराद कंदे ॾिठो पीर जॾहिं बच्चे जी ख़बर पई न ख़ुशीअ मां मुसारत मां वठी ड्रोयो मुझे नबी उनके सद कयो आका फरमायो हेॾा अच जॾहिं तूं पंहिंजे बच्चे वटि वञी त उनखे ईअं न चइजांइ त ओ मुंहिंजा बच्चा ओरे आ ओ मुंहिंजा पुट ओरे आ ईअं न चइजांइ अर्ज़ करे तो या रसूल अल्लाह हू मुंहिंजो त बच्चो आहे हू मुंहिंजो त पुट आहे पोइ छो न चवां मुझे हबीब फरमायो उनके तो नालो वठी सद कजाए जेको उनजो नालो हुजे उन नाले सां उनखे पुकार जाए हू चवंदो त या रसूल अल्लाह हू मुंहिंजो त बच्चो आ तव्हां मूंखे छो था मनाए कयो मुझे हबीब फरमायो जॾहिं तूं चवंदे ओ मुंहिंजा बच्चा ओ मुंहिंजे जिगर जा टुकड़ा ओ मुंहिंजा पुटड़ा मतां उते कोई यतीम ॿार बीठो हुजे पीउ जी शफ़क़त ॾिसी पीउ जो प्यार ॾिसी उनखे पंहिंजो अबो याद अची वेंदो पंहिंजे पीउ जी मोहबत याद अची वेंदी पंहिंजे अबे जी शफ़क़त याद अची वेंदी हुनजी दिलि टुटी पवंदी हू ग़मगीन थी वेंदो अॼु जेकॾहिं मुंहिंजो अबो हुजे हा मूंखे बि बच्चा बच्चा करे सॾु करे हा पर अफ़सोस मां यतीम थी वियुसि मुंहिंजो अबो कोन्हे को मतां उन यतीम जी दिलि खे ठेस पहुचे मतां उन जी दिलि खे ॾुख पहुचे त तूं पंहिंजे बच्चे खे ओ मुंहिंजा बच्चा करे सॾु न कजांइ उनखे नालो वठी सॾु कजांइ सुभान अल्लाह ओ मिठा ओ शादीदार जवारा बेशक काफ़िर हैरान थी वियो हलियो त मुसलमाननि जो दीन केॾो प्यारो आहे बच्चे नंढे मासूम जी दिलि खे बि नथो रंजाए उन जी बि दिलि जोई थो करे उन टेम ते मुंहिंजे हबीब जे क़दमनि ते किरी अर्ज़ थो करे त या रसूल अल्लाह अॼु मुंहिंजी दिलि मञे पई तो मोहम्मद जी शफ़क़त ॾिसी अॼु तुंहिंजो प्यार ॾिसी तुंहिंजो अख़लाक ॾिसी अॼु मुंहिंजी बि दिलि चवे थी त तुंहिंजो क़ुरान सचो तुंहिंजो दीन सचो तुंहिंजो कलमो सचो मूंखे बि कलमो पढ़ायो मूंखे बि पंहिंजे दीन में आणियो या रसूल अल्लाह चमक तुझसे पाते सब पाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले गल समझ में अचे पई निमाज़ में रोज़ा यो पुण चङो कम निमाज़ भलो कम रोज़ा भलो कम दाढ़ी पटको भलो कम बेटा जो फरमाए निमाज़ में रोज़ा इहो पुण चङो कम ओहो को ॿियो फहम जंहिंसां फसण थे पिरीअ जो सुभान अल्लाह ओहो को ॿियो फहम कहिड़ो मखलूक सां अखलाक सां पेश अचणु मोहब्बत ॾियणु हमदर्दी ॾियणु इज़त ॾियणु प्यार ॾियणु दिलजोई करणु हमदर्दी करणु जॾहिं अल्लाह जे मखलूक जी दिलि ख़ुशि कंदे मुंहिंजे रब जी ज़ात तो पाणे ख़ुशि थी